झंडू मरियम मलक हुसैन लुंड जी रिपोर्ट मूजिब टाउन कमेटी प्यारो लुंड में चेयरमैन हाजी नूर मोहम्मद निज़ामानी तारीख़ी कम करे ॾेखारिया। टाउन कमेटी प्यारो लुंड शहर में गंदे पानी की निकासी जी नालियुनि जी 10 सालनि खां पोइ खाटी कराए पूरी टाउन में मच्छर मार स्प्रे जो कम शुरू करे छॾियो। पूरे टाउन के ॻोठनि में रात ॾींहुं सफ़ाई अमलो सफ़ाई के कम में मसरूफ़। टाउन कमेटी प्यारो लुंड में ॿियो वॾो कहम बायोमेट्रिक मशीन लगी वई। टाउन कमेटी जो हर मुलाज़िम ड्यूटी ते अचण ऐं वञण लाइ बायोमेट्रिक ते फिंगर लगाए थो ऐं केतिरा ई मुलाज़िमनि जा राज़ खुली विया। 70 सैकड़ो मुलाज़िम गैर हाज़िर ज़ाहिर मुलाज़िमनि पारां चेयरमैन के बाला ऑफिसरनि खां सिफ़ारिशूं, पर टाउन कमेटी चेयरमैन कंहिंजी भी सिफ़ारिश न ॿुधी ऐं ड्यूटी करण लाइ पाबंद करण जो चयो। चेयरमैन हाजी नूर मोहम्मद निज़ामानी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां अवाम जे चूंडिजी आया आहियूं। मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे त अवाम जो पैसो अवाम जे कम में इस्तेमालु थिए। जेको मुलाज़िम ड्यूटी में कोताही कंदो उनजी पघार बंदि कयो वेंदो, भले केॾो बहासर छो न हुजे। ऐं अवामी नुमाइंदो आहियां, अवाम मूं ते एतमाद कयो आहे। रब पाक जे फज़ल सां अवाम जो रुपयो बि ग़लति इस्तेमालु न थियणु ॾींदसि। ऐं मंशूर खणी आयो आहियां टाउन कमेटी प्यारो लुंड खे मॉडर्न टाउन बणाइणो आहे। इन खां अलावा सिहत तालीम ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि लाइ पंहिंजे ज़ाती ख़र्च ते मदद कंदसि, जेको मुंहिंजो फ़र्ज़ु आहे।